खानपुर महर में कश्मीरिन सां इज़हार यकजहतीत और मुख्तलिफ स्कूलन, शहरिन, सिविल सोसाइटी ऐं मुख्तलिफ सियासी समाजी तंज़ीमन पारां बैनर ऐं प्ले कार्ड खणी रैलियूं कढी कश्मीरिन जे हक़ में नारा हया। 5 फेबरवरी कश्मीर डे जे हवाले सां टाउन कमेटी खानपुर महर पारां TMO बानू खान महर, गुलाम शबीर महर जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैलीअ में शामिल माण्हुनि जे हथ में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ जिन ते कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा लिखियल हुआ। गवर्नमेंट बॉयज हायर सेकेंडरी स्कूल पारां रैली कढी वई जंहिंजी अॻुवाणी प्रिंसिपल जयपाल दास, शेख उस्ताद मोहम्मद यासीन दायो, उस्ताद लियाकत अली नोनारी, उस्ताद अली नवाज चन्नू ऐं ॿियनि कई। यंग सोशल फोरम खानपुर महर पारां एडवोकेट सईद अहमद दारेजो, मकसूद गुल महर, सिंगार गबोल, यासीन महर, सिकंदर महर, इरफान गबोल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में 5 गली चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। होॾां मुख्तियारकार खानगढ़ यासीन शेख ऐं असिस्टेंट मुख्तियारकार सजाद कलोड़ पारां 5 गली चौक ताईं रैली कढी वई। शेख हमदान बिन मोहम्मद तालके अस्पताल जे अमले पारां डॉक्टर शाह पसंद खान, आलम खान सियाल, खालिद हुसैन महर, मोहब अली गबोल, लुधाराम ऐं ॿियनि जी अॻुवाणी में तालका अस्पताल खां घोटकी बस स्टैंड ताईं रैली कढी वई। ॿिए तरफ़ इस्लामिया पब्लिक स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि तरफ़ां कश्मीरिन सां इज़हार यकजहतीअ लाइ रैली कढी वई। जॾहिं त टाउन कमेटी खानगढ़ जे अमले पारां अकबर महर टाउन कमेटीअ खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। शिया उलमा काउंसिल खानपुर महर तरफान डॉक्टर मोहम्मद नवाज समूह, गुलाम अकबर शाह केरी, उस्ताद माशूक अली समूह, अब्दुल मालिक महर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में 5 गली चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैलियुनि में शहरिन, स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। रैलियुनि में शिरकत कंदड़नि जे हथनि में कश्मीरिन सां इज़हार यकजहतीअ लाइ बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जंहिं ते कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा लिखियल हुआ। रैलीअ में शरीक शागिर्दनि, उस्तादनि ऐं शहरिन नारेबाज़ी कई। उन मौके ते रैलियुनि खे खिताब कंदे अॻुवाणनि जो चवणु हो त असीं पाकिस्तानी कश्मीरिन सां बेहद प्यार कयूं था। कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो आहे। भारत कश्मीरी भाइरनि ते ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे जंहिं ते असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। रैलीअ में शिरकत कंदड़नि अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो कयो त हू नोटिस वठी भारत पारां कश्मीरिन ते थींदड़ ज़ुल्म बंदि करायो वञे। मीर मंठार अली चन्ना, तो न्यूज़, खानपुर महर।